नासिर मौसम की तब्दीली सबब अंब वक्त का कुछ देर से मार्केट में पहुंची वो है। पानी की खोट और मर्ज सबब अंबन की मिठास में भी फर्क अची वो है। उन हवाले से पेश है मिरपुर खास मां तालिब शहर की यह रिपोर्ट। पाकिस्तान अड़ो मुल्क है जैसा मुख्तलिफ इलाका ज़राई हवाले से कहीं न कहीं मेवे के करे जाता सुञाता वनन था। अड़न इलाकन में मिरपुर खास भी एक है जैसे अंबन जो शहर या ज़िलो चयो वेंदो आहे। मिरपुर खास की यह सुञाणप उन करे थी है त इन इलाके में कहीं दौर में अंबन जा बाग वधीक हुआ जो हितां जे अंबन जो जायको ॿियन इलाकन में थींदड़ अंबन की भेट में कुछ वधीक ई मुनफरद ऐं सवाद बख्शींदड़ रहियो आहे। सिंध अंदर अंग्रेज दौर में जॾहिं आबपाशी निज़ाम अंदर सुधार आणे ज़राई उपत ते ध्यान पे ॾिनो वियो त उन वक्त जे ज़राई माहिरनि मिरपुर खास रीजन खे संदसि मौसम ऐं माहौल जे हवाले सां मेवात भाॼियूं ऐं ॿियूं ज़राई जिन्सूं उपण लाइ वधीक मौज़ून सम्झियो। उन करे ई हिते मेवात ऐं भाॼियुनि जा तहक़ीक़ी इदारा जोड़िया विया आहिनि। उन्हनि इदारनि जी कारकर्दगी कहिड़ी रही आहे उन ते कंहिं ॿिए भेरे तफ़सील सां ज़िक्र कबो, पर हिन वक़्तु असांजो फोकस मेवात जे बादशाह अंब ते रहंदो जेको हाणे आस्ते आस्ते मिरपुर खास ज़िले मां मोकिलाईंदो पियो वञे। ज़राअत खाते जे अमलदारनि पारां जेतोणीक ऑफिसनि में वेही कयल सर्वे वारनि अंगनि अखरनि में मिरपुर खास जे बागनि में वाद थींदी रही आहे। सरकारी अंगनि अखरनि मूजिब हिन वक़्तु मिरपुर खास ज़िले अंदर 13,000 खां वधीक एकड़नि ते अंबनि जा बाग मौजूद आहिनि, पर ज़मीनी हक़ीक़तूं ॿुधाइनि थियूं त हिन ज़िले मां हाणे अंबनि जा बाग आस्ते आस्ते ख़त्म थी तबाहीअ जी कंदीअ ते पहुची चुका आहिनि, जिन जो हिकु सबबु हितां जे ज़राई ज़मीन जो कलराठो थी वञणु, ॿियो सबबु ज़राई पाणीअ जी खोट, टियों सबबु मुसलसिल ईंदड़ बरसातूं ॿोॾूं आहिनि, जिन जे करे केतिराई बाग सुफ़ाए हस्तीअ तां मिटिजी चुका आहिनि। असांजे मिरपुर खास डिस्ट्रिक्ट जो जेको अंब जेको आहे सिंधड़ी उहो पूरी दुनिया में मशहूरियत रखे थो। ऐं को वक़्तु हूंदो वक़्त जी कहिड़ी ॻाल्हि कजे तक़रीबन 10-12 साल अगरि तव्हां वञो पंहिंजे में पास्ट में वञो त हिते असांजे मिरपुर खास डिवीज़न में 50,000 एकड़ ते बाग पोखियो वेंदो हो, पर हिकिड़ी त ना तवजा रिसर्च डिपार्टमेंट जी जेके एग्रीकल्चर खाता आहिनि उनजी तवजा न हुई, आबादगारनि खे उहो सही सम्झाए न सघिया आहिनि त कहिड़ा मर्ज़ आहिनि छा आहिनि। उन खां पोइ जेको मेन जेको सबबु आहे उहो सबबु इहो आहे त पाणी जी शार्टेज। पाणी हिते असां पाकिस्तान जे 3 एरिया में रहूं था जंहिंजो नारा कैनाल आहे, नारा कैनाल जी पुछड़ी में ही मिरपुर खास डिवीज़न आहे। त आउं ॿुधाईंदो हलां त जिते एतिरी जे पाणी जी शदीद खोट आहे असां वटि हिते जो 50,000 एकड़नि वारो बाग हाणे अची असां वटि 10-12,000 एकड़ ते पहुची विया आहिनि। ऐं ॿियो वॾो में वॾो सबबु इहो आहे त हिते जेके बारिशुनि जेको आहे गुज़िरियल 2012 खां वठी जेको बारिशुनि जेकी तबाही कई आहे सिमनाला न हुअण जे करे उहे जेको पाणी जेको आहे ज़मीनुनि में बीह रहंदो हो, पोइ उहे बाग आसे आसे उहे ख़तमु थी हलिया। ऐं हाणे जेको जेके हींअर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको 10-12,000 एकड़ बि जेको बाग पोखियल आहे उहो बि जेके मख़सूस जेके वॾा वॾा ज़मींदार आहिनि जंहिं वटि कंहिं वटि 200 एकड़ आहे, कंहिं वटि 300 एकड़ आहे, उहे बचिया आहिनि ज़मीनदार जिन वटि बाग आहे। बाक़ी जेको बाग जेको आम जेको नंढो जेको आबादगार आहे उन्हनि में बाग जेको आहे उन्हनि सभु बाग ख़तमु करे उते ॿिया अहिड़ा फसल पोखिया आहिनि जेके साल में 2 या 3 दफ़ा उन्हनि खे उहा आमदनी ॾेई सघनि। मिरपुर खास अंदर अॻ में केतिरा ई नंढा नंढा आबादगार हूंदा हुआ जिन खे बागनि लाइ पाणी मिलंदो हो, पर हाणे सरकार बागनि लाइ मिलंदड़ उहो इज़ाफ़ी पाणी बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे मजबूरन नंढनि आबादगारनि बाग लॻाइण बंदि करे छॾिया आहिनि। ऐं हिन वक़्तु सिर्फ़ उन्हनि आबादगारनि वटि अंबनि जा कुझु बाग आहिनि जिन वटि ज़मीन जी एराज़ी वधीक आहे या वरी हू पंहिंजे असर रसूख़ सां इज़ाफ़ी पाणी वठण में कामयाब थी वञनि था। हींअर जेको असांजे जून खां वठी बारिशूं कंटिन्यू थियूं आहिनि ऐं इहो पाणी असांजे बागनि में तक़रीबन 3 महीननि ताईं बीठल हो जंहिंजो निकाल न थियो। इन्हनि असांजे बागनि में वॾी माना माल फार्मेशन जी सूरत में बाग अची विया
ऐं उन्हनि दोस्तनि जिन नवंबर ऐं अक्टूबर नवंबर में दवाऊं फंजीसाइड ऐं इंसेक्टिसाइड यूज़ कयूं आहिनि उन्हनि बाग़नि में मालफॉर्मेशन घटि आहे ऐं उहे अंब जेकी हिक ॿिए खां थोरो परे आहिनि सिज जी रोशनी आहे हवा जो किरास आहे उन्हनि में खरबोक जी बीमारी घटि थी वई आहे। माहौलियाती तब्दीलियुनि जिते दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि लाइ अनेक मसाला पैदा कया आहिनि उते पाकिस्तान पिणु उन्हनि माहौलियाती तब्दीलियुनि जे करे थींदड़ नुक़साननि खे मुंहुं ॾींदड़ मुल्कनि में पहिरीं कतार में शामिल आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां मौसमनि में ईंदड़ तब्दीलियुनि सबबि जिते जिते बाग़ मौजूदु आहिनि उते पैदावार जे हवाले सां अंबनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। गुज़िरियल साल सियारे जी मौसम में ईंदड़ लाहन चाढ़नि सबबि अंबनि में बूर या फ्लावरिंग तमामु घटि थी जंहिं करे अंबनि जी पैदावार में वॾी लात आई ऐं हिन दफ़े पिणु साॻी हालत रही पर हिन भेरे हालतूं कुझु मुख़्तलिफ़ हुयूं यानी अंबनि में बूर त तमामु घणो थियो पर मौसमी तब्दीलियुनि सबबि उन बूर मां अंबड़ियूं थियण बदिरां उन बूर खे बीमारी लॻी वई ऐं मंझांसि पैदावार न हुअण बराबरि रही। मथां वरी बेमुदाइतियूं बरसातूं ऐं हवाऊं एतिरियूं हलियूं जो वणनि में बीठल कचियूं अंबड़ियूं छणी पट बणिजी वयूं जंहिं सबबि आबादगारनि तोड़े बाग़नि जा ठिका खणंदड़ वापारियुनि खे ॻाटे तोड़ नुक़सानु पहुतो आहे। हिन वक़्तु अॻु में हीअ जेको बरसातूं पयूं आहिनि इन खां पोइ कुझु बाग़ डैमेज थिया आहिनि उन करे कुझु घटिताई थी आहे पर जिन ज़मींदारनि पाणी जो निकाल सुठो कयो निकासी कई आहे ऐं मैनेजमेंट सुठी कई आहे त उहे बाग़ हिन वक़्तु तयारु आहिनि। छा आहे अंब खे पाणी घटि जे करे बि नुक़सानु थिए थो ऐं पाणी घणे जे करे बि नुक़सानु थिए थो। बीमारियूं पाणी घटि जे करे बचनि थियूं ऐं पाणी वधीक जे करे बचनि थियूं ऐं मौसम जे चेंज जे करे बचनि थियूं। हिन वक़्तु अंब जी सूरत हाल तमामु बहितरु आहे पर कुझु बरसाति जे करे उन ते फ़र्क़ु इफेक्ट पियो आहे जेको पैदार थोरी घटि लहण जो अंदेशो आहे। बाग़बानी जे माहिरनि मूजिबि सिंध अंदरि अटकल 300 जे लॻभॻि अंबनि जूं जिन्सूं मौजूदु आहिनि जिन मां 14 जिन्सूं अहिड़ियूं बि आहिनि जिन जी मार्केट वैल्यू तमामु घणी आई। उन्हनि में सिंधड़ी लंगड़ो गुलाब खासो ज़ैफ़रान सिरोली दुसेरी अनवरा टोल वाङण पाली ऐं ॿियूं जिन्सूं शामिल आहिनि। अहिड़ियुनि जिन्सुनि मां बि 4 अहिड़ियूं जिन्सूं आहिनि जेके आगाटो पची खाइण लाइक़ु बणिजी वञनि थियूं। अहिड़ियुनि जिन्सुनि में ज़ैफ़रान सिरोली दुसेरी ऐं लंगड़ो शामिल आहिनि जॾहिं त सिंधड़ी ऐं लंगड़ो बि अहिड़ियूं जिन्सूं आहिनि जेके सीज़न जे विच में पची रास थियनि थियूं। सभ खां देर सां पची तयारु थींदड़ जिन्स में वाङण पाली ऐं नीलम शामिल आहिनि। हिन वक़्तु मिरपुखास में ज़ैफ़रान त पची चुको आहे पर इहा जिन्स एतिरे तइदाद में न आहे जो उहा मार्केट में पहुची सघे। उन करे सिरोली वाहिद जिन्स आहे जेका घणे तइदाद में पोखियल हुजण करे मार्केट में पहुतल आहे। मिरपुखास जा आबादगार केतिरा ई भेरा वफ़ादनि ऐं मुलाक़ातनि जी सूरत में सिंध सरकार खां घुर कंदा रहिया आहिनि त मिरपुखास खे संदसि अंबनि जो ओज मोटाए वापसि ॾियारायो वञे उन लाइ कलराठिन ज़मीनुनि खे सिम ऐं कलर खां आजो करण लाइ ज़ेरे ज़मीन खारे पाणीअ जी निकाल वारा ट्यूबवेल फंक्शनल कया वञनि ऐं अंबनि जी तहक़ीक़ात वारनि इदारनि खे वधीक सरगर्म करे ज़िले अंदरि अंबनि खे वधीक अरसे ताईं महफ़ूज़ बनाइण लाइ कोल्ड स्टोरेज जोड़ण सां गॾोगॾु अंबनि मां मुख़्तलिफ़ ठहंदड़ मशरूब ऐं ॿियूं शयूं ठाहिण वारी लेबोरेटरीअ खे बहाल करायो वञे। कैमरामैन असद चाकी सां गॾु तालिब शर्त मेरान टीवी न्यूज़ मिरपुखास।